फकीर साईं सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। कीअं आहे तबियत हाणे? तबियत ठीकु आहे पर गोॾनि में सूरु आहे। गोॾनि में सूरु आहे? बसि। भला ही कॾहिं खां तकलीफ़ थी आहे? हे तकलीफ़ 12 महीना थिया आहिनि। 12 महीना थिया आहिनि। अच्छा, 12 महीननि खां वठी तव्हां ईअं ई पिया आहियो? हा, हिते ई वेठो हिकु। इलाज वग़ैरह हले थो? हले थो। कंहिंखे था ॾेखारियो? डॉक्टर फिरोज़ सूमरो। डॉक्टर फिरोज़ सूमरो। छा थो चए? भला छा था चाहियो त माना के दोस्त मदद करनि या ॿियो कुझु? साईं खे असांजो अर्ज़ु आहे बसि वेठा आहियूं साईं जे साम्हूं। साईं नसीम शाह साईं महिरबानी कुर्ब। असांजो फ़क़ीर कमाल तमामु बहितरीनु दोस्त आहे, सिंधियत बि संगत जो मेंबर आहे। पाण जेको आहे सो दरगाह नूर मोहम्मद साहिब जा फ़क़ीर आहिनि। सुठो मुतालियो रखंदड़ आहे, सूफ़ी मिज़ाज शख़्स आहे। सो असां समूरनि दोस्तनि खे इहा गुज़ारिश कयूं था त फ़क़ीर जे इलाज जे हवाले सां, फ़क़ीर जी सिहत जे हवाले सां ताउन कयो वञे। हे अदबी ऐं समाजी एक्टिविटीज़ में तमामु वॾो हुनजो किरदारु आहे। साईं कमाल साहिबु असांखे इहो ॿुधायो त तव्हांजो अदबी हवाले सां कमु कहिड़ो आहे, छा कयो अथव? कुझु वॾो मुतालियो कयो आहे साईं। मुतालियो ऐं हुन खां अलावा को किताब वग़ैरह का शाइरी? न, मुतालियो किताब सभु पिया आहिनि। अच्छा, के पढ़िया आहिनि। कहिड़े क़िस्म जो मुतालियो कयो अथव? छा छा पढ़ियो अथव? इकबाल पढ़ियो आहे तव्हां? हा, अखबार बि पढ़जो। न इकबाल, इकबाल जी शाइरी पढ़ी अथव? पढ़ी अथव? हा, बाग़े तरा। हा। ऐं पंहिंजो शिकवा, जवाब शिकवा पढ़िया आहिनि। यादि अथव? भला मूंखे सुञाणो था तव्हां? हा। मूंखे सुञाणो था? हा। केरु आहियां मां? तव्हांजा कल्ह में पढ़िया आहिनि मां। अच्छा। हिसाब महीमण। हा बिल्कुलु, हिसाम महीमण। अच्छा, ॻाल्हि ॿुधो सर, हिन खां अलावा इकबाल खां अलावा फैज़ या पंहिंजो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, शेख अयाज़? हा, इहे रसाला पिया आहिनि, पढ़िया आहिनि। पढ़िया अथव? हा। भला इहो ॿुधायो त तव्हांजी पैदाइश कॾहिं थी? पैदाइश थिए 59 ते 5 तारीख़, महीनो यादि नथो अचे? हा, महीनो यादि आहे। पंजो महीनो 25 तारीख़। अच्छा, 5 तारीख़ 25 तारीख़ 5 महीनो 59। भला तव्हां 59 में कंहिंजी हुकूमत हुई, यादि अथव कुझु? शिकारपुर कीअं हुई हुन वक़्तु? शिकारपुर जूं हालतूं कीअं हुयूं ऐं हाणे शहर कीअं आहे, कुझु ॿुधाए सघो था? हाणे उहे हालतूं न आहिनि जेके पहिरीं हुयूं। छा फ़र्क़ु आहे? वॾो फ़र्क़ु आहे साईं। कहिड़ो फ़र्क़ु आहे? उन तारीख़ में 98 किलो अटो वरितासीं। हाणे 150 रुपये अटो आहे किलो। भला हुकूमत कंहिंजी हुई तव्हांखे यादि आहे? हा, अयूब खान जी। अयूब जी। अच्छा, ॿियो शहर में कहिड़ी तब्दीली आई आहे, माना कुझु यादि अचे थो कुझु त उन वक़्तु ॾाढियूं सुठियूं शयूं हाणे न आहिनि, कीअं थो महसूसु थिए तव्हांखे? हर शइ हाणे हर शइ मिलावट आहे। न, महांगाई त थी वई, मिलावट बि थी वई। हा। शहर जी ख़ूबसूरतीअ जे हवाले सां था पुछूं। न, हाणे ख़ूबसूरत शहर न आहे। हाणे न आहे? हाणे ॻोठाणा अची विया आहिनि शहर में। अच्छा, उन्हनि जो बि धकु आहे न? उहे बि अचनि साईं, उहे बि त ईंदा न। हा। माना उन्हनि ख़राबु कयो आहे? माहौल थोरो ख़राबु आहे। शहर खे कीअं ख़राबु कयो आहे? माना शहर खे सियासत ख़राबु कयो आहे या धाड़ेलनि कयो आहे, ऑफिसरनि कयो आहे या माण्हुनि कयो आहे, कीअं कयो आहे? चोरनि धाड़ेलनि। भला तव्हां अदबी हवाले सां कुझु तंज़ीमुनि में रहिया आहियो? कहिड़ी कहिड़ी तंज़ीमुनि में रहिया आहियो? सिधी अदबी संगत। ॿियो ॿी का सियासी तौर ते? सियासी तौर ते GSN में। GSN में रहिया आहियो? कहिड़ी GSN में? कहिड़े धड़े में? कंहिंसां गॾु? GM सईद या आरी सर? साईं GM सर। SRTC में तव्हां रहिया आहियो? SRTC में रहिया आहियो? हा। बस सर्विस जेका हूंदी हुई SRTC, उन में घणो टाइम रहियो तव्हां? घटि में घटि 15-16 साल रहिया। अच्छा, पोइ रिटायर थियो या उहो ख़तमु करे छॾियूं, कढी छॾियूं? ख़तमु करे छॾियूं। ख़तमु। अवल बहसा कयूं, SRT अलॻि कयूं, KTC अलॻि कयूं। पोइ चयूं त तव्हां KTC में वञो, पोइ उते असां 15 साल गुज़ारियासीं। भला तव्हांखे SRTC कुझु पैसा ॾिना? KTC कराची ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशन। हाणे घणो था ॾियनि था कुझु? हा। घणो था ॾियनि? 8000। केरु आहे भला?
असांजो भाउ उहो छा कंदो आहे साईं? उहो रही हुन में प्राइमरी हुन में सेकेंडरी स्कूल में लेबॉरेटरी असिस्टेंट आहे। अच्छा, भला इहा जाइ तव्हांजी पंहिंजी आहे? पाजी आहे। पंहिंजी आहे। चलो ठीकु आहे, अलाह बहितर कंदो। असां दोस्तनि खे तव्हांजो मैसेज पढ़ाईंदासीं। को पैगाम ॾियणु चाहियो त भले ॾियो। पैगाम इहो ई आहे मुंहिंजे कोई न सूर जी हिन जदीद दौर में हिन जो कोई इलाज ई कोन्हे छा? न न, इलाजु आहे, डॉक्टर तव्हांखे ॿुधाईंदो, ज़रूरु ॿुधाईंदो।